नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में खबर ॾींदा हलूं त कपरो लॻ खाई थाणे जी हद रूणजहो में बााثरन पारां बनी ते कब्ज़े खिलाफ जुणे जा बिरादरी जे माण्हुनि जो हुसैन जुणे जो, अली नवाज़ जुणे जो, मुमताज़ ऐं उमर जुणे जी अॻुवाणी में सख़्त नारेबाज़ी बाद एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन मौक़े ते मुज़ाहिरीन साफ़िन अॻियां दाईंदे चयो त इलाइक़े जे बाअसर असांजो जिण जंजाल बणाए छॾियो। हर रोज़ असांजे घरनि ते फायरिंग कई वञे थी। असांखे मजबूर कयो पियो वञे त असां बनी वेकिरो करे ही इलाइक़ो छॾे वञूं। हिननि वधीक चयो त असांजो 40 एकड़ ज़री ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। ज़मीन में तैयार थियल वोण जे फसल जी फुटी बि ज़बरदस्ती बाअसर चूंडाई करे खणी विया। हिननि वधीक चयो आहे त असां अहिड़ी दांह हद जे खाई पुलिस जे SHO खे पिण ॾिनी आहे, पर उहो बाअसरनि खिलाफ़ का बि कार्रवाई न पियो करे। रहवासी आहियूं ॻोठ मोहसन जुणे जा असांजी ज़मीनुनि ते कब्ज़ो कयो आहे बाअसरनि पारां। असांजी ज़मीनुनि ते अचणु न पियो ॾिनो वञे। असांजो फसल तबाह थी वियो आहे। हिकिड़ो बरसातुनि कयो, बरसातुनि खां पोइ जीअं असां फसल कढण जी कोशिशि कई त असांजे बाअसरनि पारां फायरिंग कई। असांखे बनियुनि में अचणु कोन पिया ॾियनि, असांजो फसल कढणु कोन पिया ॾियनि। अला इदारनि खां असांजो मुतालबो आहे त फौरन नोटिस वठी असां इंसाफ़ कयो वञे। असीं स्कूली शागिर्द आहियूं ऐं असांखे रस्ते तां मटणु न पियो वञे, न पियो ॾे ऐं असां सां ॾाढो परेशान पियो करे, असांखे तंग पियो करे। असीं अॼु विया आहियूं त असांखे मटणु न पियो ॾे। असीं वज़ीर आला सिंध खे अपील था करियूं जल्द जल्द नोटिस वरितो वञे। असांजो मसइलो इहो आहे त असांजे जेको कब्ज़ो हले पियो असांजे ॻोठ ते वठ पकड़ लॻी पई आहे। जेको बाअसर माण्हू जेके आहिनि असांखे रोज़ रोज़ तंग था कनि, रोज़ रोज़ नयूं ॻाल्हियूं हुतां फिर अचनि। रस्ता असांजा घस बंदि आहिनि, असांजे न केॾा गाह कढण था ॾियनि, न माल चारण था ॾियनि। असीं हाणे घर खां ॿाहिरि निकिरूं, न शहर था वञूं, न बीमारी सीमारी आहे, सभु घर में माण्हू पियो फतिके। असांजो को रस्तो ई खुलियल कोन्हे, असीं हाणे केॾां वञूं, केॾां निकिरूं। असांखे इहो ई आहे वज़ीर आला खे असीं अपील था करियूं त महिरबानी करे असांजी नोटिस वठी जल्दी हिननि खे गिरफ़्तार करे असांजी इंसाफ़ अचे, असांखे इंसाफ़ मिले। साईं, असां सां ज़ुल्म आहे। असांजी पंहिंजी ज़मीन 40 एकड़ ते कब्ज़ो करे वठनि बाअसर माण्हू आहिनि ऐं असांखे बनियुनि पंहिंजनि मां संदा लायारा छॾियूं, वरायो कढियो ॾींहुं बन ते कब्ज़ा करे वठनि, फुटी चूंडणु कोन था ॾींहुं ऐं तंहिंसां वरी अची अॼु ॻोठ ते घरनि ते फायरिंग कई अथनि। असां ज़ुल्म आहे, असीं हाणे केॾा निकिरी नथा सघूं। वाटुनि ते हू वेठा आहिनि, मोर ते हथियार रखियो, असांजो मटणु बंदि करे छॾियो, निकिरी घरनि खां सवाइ केॾा निकिरी नथा सघूं। असांजो मुतालिबो आहे त असां ज़ुल्म आहे, असांखे तफ़्ज़ ॾिनो वञे। ज़बरदस्ती असांजो साईं क़दीमी ॻोठ आहे। अॼु सुबुह जो असीं पोड़ा घर वेठा आहियूं, छोकिरनि ते हुतां खां हमिलो करे हितां खां फायरिंग चालू कयूं। ॿार नंढड़ा लायारा उन्हनि खे धिका ॾेई ठेला ॾेई डोड़ायूं। हितां असां पंहिंजी जान बचाए लिकी कोठियुनि में जान छॾाई आहे। असांजो SP सिंध खे सांगड़ खे इहा अपील आहे त असांखे हिते तहफ़्फ़ुज़ लाइ पुलिस पोस्ट मिले। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।